अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों, अॼोकी हिन वीडियोज़ में असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं त वहीदा अबड़ो जी कहाणी आहे। त दोस्तों, वहीदा अबड़ो किथां जी आहे ऐं उहा किथे ॼाई आहे ऐं उहा कहिड़े शहर में रहंदड़ आहे, उहो असां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारा आहियूं। त दोस्तों, लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटण ते लाज़मी क्लिक कंदा त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि खे आसानीअ सां मिली सघे। त दोस्तों, तव्हांजो टाइम वेस्ट न पिया कयूं ऐं वीडियो स्टार्ट पिया कयूं। त दोस्तों, वीडियो स्टार्ट। दोस्तों, वहीदा अबड़ो मुंहिंजी पसंदीदा एक्टर आहे ऐं उहा हिकु तमामु सुठी एक्टर आहे। दोस्तों, वहीदा अबड़ो 18 सेप्टेम्बर 1980 ईस्वीअ में पैदा थी ऐं संदसि जनम सखर में थियो ऐं वहीदा अबड़ो मेहराब अबड़े जे घर में जनम वरितो। ऐं दोस्तों, वहीदा अबड़ो खे तमामु घणो ड्रामनि में शौक़ु हूंदो हुयो ऐं उन जीअं त मैट्रिक ताईं पंहिंजी तालीम हासिलु करे ऐं हिन शोबिज़ जॉइन कई हुई। ऐं दोस्तों, उन खां अलावा वहीदा अबड़ो खे 3 भाउर ऐं 4 भेनरूं बि पिणु आहिनि, जिन मां पाण सभ खां नंढी आहे। ऐं दोस्तों, हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो थो हलां त वहीदा अबड़ो आख़िरकार कहिड़ा ड्रामा हुया जिन में कमु करे चुकी आहे। त दोस्तों, असां उन्हनि जा नाला खणंदासीं। दोस्तों, असां नाला खणूं पिया। आस्तानो आख़िरी, मयार लहंदड़, पत्थर जा माण्हू, पत्थर दुनिया, मिटीअ जा माण्हू, को दर्द ला दवा, पंहिंजा परावा जहिड़नि ड्रामनि में हिन कमु कयो। ऐं उन खां अलावा केतिरा ई ड्रामा ऐं फिल्मूं आहिनि जिन में वहीदा अबड़ो कमु करे चुकी आहे। ऐं दोस्तों, उन खां अलावा वहीदा अबड़ो ऐं हिरा बलोच जी तमामु घणी जोड़ी मशहूरु आहे। दोस्तों, ही हुई वहीदा अबड़ो जी कहाणी। अगरि तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटण ते लाज़मी क्लिक कंदा। ऐं दोस्तों, वहीदा अबड़ो 18 सेप्टेम्बर में सखर में पैदा थी ऐं जीअं त उन वहीदा अबड़ो मेहराब अबड़े जे घर में जनम वरितो हुयो। दोस्तों, ही अॼु जी कहाणी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं दोस्तों, एसिताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।